धड़ो में ईदगाह वटे पुनियारी क़नाल जे कपर ते कपड़ा धोइण दौरान कोकड़ी बिरादरी जी हिक निंगरी भोरी बुॾी वई, जंहिंखे बचाइण जी कोशिश कंदड़ निंगरी जी माउ समेत ॿ औरतूं शांति ऐं शेमी पिण बुॾी वयूं। औरतन जी अरड़ियुनि ते पुनियारी क़नाल भरिसां मौजूद माण्हुनि बुॾी वियल निंगरी समेत टे ॼणनि खे ज़िंदा हालत में ॿाहिरि कढी बचाए वरितो, जिनखे इंतहाई नगदाशत वारी हालत में धड़ो जी सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन सिलसिले में वाक़े वारे हंधि मौजूद माण्हुनि मीडिया खे ॿुधायो त कोकड़ी बिरादरी जूं औरतूं पुनियारी क़नाल ते कपड़ा धोई रहियूं हुयूं त निंगरी रांदि खेॾंदे ओचितो उन पाणीअ में बुॾी वई, जंहिंखे बचाईंदे वधीक ॿ औरतूं बुॾी वयूं, जिनखे मक़ामी माण्हुनि पाणी मां ॿाहिरि कढी बचाए वरितो। नाला नाला छा आहिनि, नालो छा आहे हिन बुॾियुनि जेके